दोस्तों, सुहारी सिंध सुर ऐं संगीत जी दुनिया सां भरी पई आहे। सुर संगीत जो फ़न बि असां वटि आवाइली ज़माने खां वठी क़ाइमु आहे। ॻाइण वॼाइण जे लाॾलनि फ़नकारनि ऐं केतिरनि ई आवाज़ जे जादूगरनि खे वक़्त ब वक़्तु सुहारी सिंध पंहिंजी हंज में निभाईंदी पई अचे। इन सरज़मीन जे सुर संगीत जे ॼाण बि हमेशह खां ई पंहिंजी सरज़मीन ऐं ख़िते जो नालो ॾींहं ॾींहुं मशहूरु करण में का कमी न आहे छॾी। अहिड़नि सुर संगीत जे फ़र्दनि मंझां फ़ोटो ख़ान ज़रदारी जो नालो बि हिकु हो। सिंध जी चोटी जे फ़नकारनि में उन जो नालो शुमारु थिए थो। फ़ोटे ख़ान ज़रदारी जे नंढपिण खां वठी ॻाइण लाइ दिलि पई अधमा खाईंदी हुई। फ़ोटे ख़ान ज़रदारी जो जनमु ज़रदारी बिरादरी जे मोज़िज़ शख़्सियत मोहतरम शेर मोहम्मद ज़रदारी जे घर में साल 1952 ईस्वी धारे ॻोठ आलम ख़ान ज़रदारी भरिसां सिराड़ी तालुक़े शिदातपुर ज़िले सांगड़ में थियो। संदसि वालिदैन तमामु मिसकीन हूंदा हुआ, जंहिं सबब जे करे हुन सुरीले फ़नकार जी तालीमी तरबियत सुठी न थी सघी। संदसि वालिद ग़ुरबत सबब खेसि सिंधी 5 दर्जा मस पढ़ाए सघियो। नतीजे तौरु हू पढ़ाई छॾे ॻाइण जी किर्त सां लॻी वियो। नंढपिण खां वठी राग ॻाइण सां तमामु घणी दिलचस्पी हूंदी हुअसि। संदसि वालिदैन राग ॻाइण खां खेसि मना कंदा हुआ, मगर फ़ोटो ख़ान सुर संगीत जी दुनिया सां सिलहाड़जी चुको हो। वालिदैन जे मना बावजूदि हुन ॻाइण खे अवलियत ॾिनी। रियाज़ कंदो कंदो नेठि वञी ॻाइण में नालो कढरायईं। जंहिं ज़माने में फ़ोटो ख़ान ज़रदारी खे ॻाइण जो रंग लॻो, उन ज़माने में मिस्री फ़क़ीर सिंध जे फ़नकारनि में वॾो नालो हूंदो हो। जंहिं खां मुतासिर थी फ़ोटो ख़ान ज़रदारी हारमोनियम ते ॻाईंदो वतंदो हो। मिस्री फ़क़ीर जे ॻाइण खेसि एतिरो त मोहे छॾियो हो जो जिते बि मिस्री फ़क़ीर ॻाईंदो हो त फ़ोटो ख़ान ज़रदारी अची उते संदसि भर में वेही खेसि ॿुधंदो हो। उहो मिस्री फ़क़ीर जो मदाह हूंदो हो। हरदम मिस्री फ़क़ीर जा कलाम पियो झुंगारींदो वतंदो हो। बाद में मशहूरु फ़नकार अब्द अली हिंगोरे खां बाक़ाइदे ॻाइण जी तरबियत वरिताईं। हुन जी तमन्ना हुई त आउं मिस्री फ़क़ीर जो शागिर्दु थियां। संदसि इहा ख़्वाहिश पूरी थी ऐं इहो ई सबबु हुयो जो फ़ोटे ख़ान ज़रदारी जे ॻाइण ते मिस्री फ़क़ीर जो असरु एतिरो रहियो जो फ़ोटो ख़ान जो आवाज़ बि मिस्री फ़क़ीर जे आवाज़ सां मिलंदो हो। राग जे हवाले सां मुल्का मुल्क पज़ीराई मिलियसि। पाण पंहिंजे सुरीले ऐं पुरसोज़ भरे आवाज़ में ॻाए महफ़िल में वेठल माण्हुनि खे मदहोश बणाए छॾींदो हो। संदसि परिस्तार संदसि आवाज़ ते आशिक़ हूंदा हुआ। उन सबब करे संदसि गायकी ऐं आवाज़ में एतिरो त असरु हो जो कंहिं सादी सुदी शाइरी खे बि आवाज़ जे रूप में लाजवाब बणाए छॾींदो हो। पाण हल्की फुल्की मौसीक़ी में नीम क्लासिकल रंग भरण जो पिणु माहिर सॾियो वेंदो हो। कॾहिं बि धारियुनि धुननि में न ॻाईंदो हो। देसी धुननि में ॻाइण जो लाजवाब तरह जो फ़न हुयसि। कोयारी, भैरवी, तिलिंग, कामोड, आसा, पहाड़ी ऐं राणो रागड़ियुनि ते खेसि वॾी महारत उबूर हासिलु हुयो। फ़ोटो ख़ान ज़रदारी महिनत करे थोरे ई अरसे में वॾनि फ़नकारनि में ॻणिजणु लॻो। साल 1970 ऐं 71 धारे रेडियो पाकिस्तान ऐं PTV ॾांहुं लाड़ो कयाईं। रेडियो जे माइक्रोफोन ते हुनखे मखदूम मोहम्मद ज़मा तालिबुल मौला जी मार्फत अंसारी साहब ऑडिशन वठी पास कयो ऐं संदसि महिनत रंग लातो। हुन सभ खां पहिरियां रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते मशहूरु शाइर मोहतरम मुर्तज़ा शाह ॾाॾाई जो कलाम ए पीरी परदेस वारा प्यार जी पारत हुजे रिकॉर्ड करायो। हिकु इंटरव्यू ॾींदे हुन ॿुधायो त मूं सभ खां अवल कलाम मोहतरम तालिबुल मौला साहिब जो पंहिंजे दर्दनि जी पंहिंजे सूरनि जी कंहिं सां ॻाल्हि कयां कंहिंखे दाह ॾियां ॻायो हो। सिंध जे हिन भलोड़ फ़नकार तंहिं बाद रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पियो ॻाईंदो हो। फ़ोटो ख़ान ज़रदारी सिंध जो वाहिद ऐं मुनफ़रिद फ़नकार हो जंहिंजे ॻायल समूरनि कलामनि खे अवामी मक़बूलियत मिली। हू धुनूं पाण ठाहींदो हो। कैस्टनि वसीले बि वॾी पज़ीराई माणियाई।
खेसि मखदूम तालिबुल मौला जो घणो तणो कलाम यादि हूंदो हो। पाण मखदूम साहिब खे ख़ूब ॻायाई। फोटे ज़रदारी जो मखदूम तालिबुल मौला सां नीह जो नातो हुयो। पीरी मुरीदी जो सॻो वरी राणीपुर जे पीर सैयद अब्दुल कादिर शाह जीलानी जो वरिताई। हुन सॼी सिंध में थींदड़ सरकारी तोड़े ख़ानगी महफ़िलुनि में ॻाए वॾो दाद हासिल कयो। मुख़्तलिफ़ मेलनि मलाखड़नि में ख़ासि करे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह, हज़रत सचल सरमद रहमतुल्लाह अलैह, लाल कलंदर शहबाज रहमतुल्लाह अलैह जे मेलनि ते बि ज़बरदस्त नमूने ॻाए पज़ीराई हासिल कयाई। संदसि आवाज़ में रिकॉर्ड थियल सभई ऑडियो कैसेटूं मुख़्तलिफ़ रिकॉर्डिंग कंपनियुनि पारां रिलीज़ थियल आहिनि, जंहिं करे अॼु बि सिंध जी कुंड कुड़िछ में होटलनि ऐं उताकनि महफ़िलनि ऐं घरनि में फ़ोटो ख़ान ज़रदारी जो सदा हयात आवाज़ गूंजंदो रहे थो। हिन फ़नकार पंहिंजी ज़िंदगी में 2 शादियूं कयूं, जंहिं मंझां 3 पुट ऐं 2 न्याणियुनि जो औलाद थियसि। संदसि पुटनि में अमजद हुसैन ज़रदारी ऐं शाहिद हुसैन ज़रदारी पंहिंजे पीउ जी किरत ॻाइण सां सलाड़ियल आहिनि। बाक़ी संदसि हिकु पुटु ज़ाहिद हुसैन ज़रदारी ॻोठ में ज़मीन जी किरत सां लाॻापियलु आहे। सिंधरी सुहाणी जो ही अवामी भलोड़ ऐं मशहूरु फ़नकार ज़िंदगी जूं 44 बहारूं 2 महीना ऐं 17 ॾींहं गुज़ारे तारीख़ 18 मार्च 1994 ईस्वीअ ते सूमर जे ॾींहुं जिस्म में बंदि थियल पिंजरे मां रूह जो पखिड़ो उॾामी दारुल बका ॾांहुं परवाज़ करे वियो। फ़ोटो ख़ान ज़रदारी सुर संगीत जा साज़ बंदि करे हमेशह लाराए रब्बानी वठी वियो। संदसि तुर्बत ॻोठ आलम ख़ान ज़रदारी जे क़ब्रिस्तान ज़मा शाह में मौजूदु आहे। फ़ोटो ख़ान ज़रदारी जा कुझु मशहूरु ॻायल कलाम जिन खे वॾी मक़बूलियत मिली, उन्हनि मंझां हिकु आहे कंहिं सांवल ॾींहं जो ख़्वाब आहियां। दोस्तो, अॼु इहो फ़नकार जेको आहे अज़ीम फ़नकार असां जे विच में न आहे रहियो। अॼु सिर्फ़ु उन जूं यादूं असां वटि अची बाक़ी बचियूं आहिनि। दोस्तो, दुआ कयो अल्लाह पाक इन जी बख़्शिश फ़रमाए ऐं हिन खे जन्नतुल फ़िरदौस में जॻह अता फ़रमाए, आमीन। दोस्तो, मां सम्झां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजे वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, असांजे चैनल खे शेयर कयो ऐं कामरान जानी सिंधी चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। महिरबानी। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो।